झली छिकींदड़ मज़दूरनि सां अंग्रेज़नि जो सुलूक। हिननि तस्वीरनि खे गौर सां ॾिसो। इहे माण्हू 19वीं ऐं 20वीं सदीअ में अंग्रेज़नि जा पखा हलाईंदा हुआ, याने झली छिकींदा हुआ ऐं पंखे वाला जे नाले सां सॾिया वेंदा हुआ। जॾहिं अमीर अंग्रेज़ पंहिंजी नई ठहियल कॉलोनी याने हिंदुस्तान में आया त उन्हनि खे सभ खां वधीक ॾुखियाई गर्मीअ सबबु पेश आई, छाकाणि त हिते गर्मी तमामु घणी हुई। अंग्रेज़नि कॾहिं बि अहिड़ी गर्मीअ खे मुंहुं न ॾिनो हो। उन्हनि लाइ अञा बि वधीक अज़ाब तॾहिं थी पवंदो हो जॾहिं हू ॾींहं जे गरम तरीन कलाकनि में या राति जो सुम्हंदा हुआ, पर गर्मीअ जे करे सुम्ही न सघंदा हुआ। तंहिं करे हुननि इन्हनि मज़दूरनि खे पंहिंजी ख़िदमत जे लाइ रखणु शुरू कयो। अंग्रेज़नि ताज़ी हवा जे लाइ घटि में घटि 2 या उन खां वधीक हिंदुस्तानियुनि मज़दूरनि खे छत ते लॻल छत जा पखा झलियूं हलाइण जे लाइ नौकरियूं ॾिनियूं। जॾहिं अंग्रेज़ ऑफिस जो कमु कंदा, खाधो खाईंदा, कचहरियूं कंदा, पढ़ंदा या सुम्हंदा हुआ, उन दौरान उहे मज़दूर लगातार केतिरनि ई कलाकनि ताईं झली हलाईंदा हुआ। हैरत जी ॻाल्हि इहा आहे त अंग्रेज़नि पंहिंजी प्राइवेसीअ जो बि ख़ासि ख़्यालु रखियो हो। उन जे लाइ हिननि हिकु त ॿोड़नि ऐं गूंगनि माण्हुनि खे भर्ती कयो हो, ॿियो त झलियुनि में डिघियूं रसियूं ॿधी कमरनि खां ॿाहिरि विहारे झली छिकण जे लाइ चयो वेंदो हो, जीअं अंग्रेज़नि जी प्राइवेसीअ जी का बि ॻाल्हि उन्हनि जे कन ताईं न पहुचे। इन्हनि मज़दूरनि खे रोज़ जा चंद आना उजरत ॾिनी वेंदी हुई। राति जो अगरि कंहिं वक़्तु खेनि निंड अची वई या पखो बंदि थी वेंदो हो त कमरे मां मथनि जूता उछलाया वेंदा हुआ या केतिरा ई सख़्तु ऑफिसर खेनि मार कुट बि कंदा हुआ, छाकाणि त गर्मीअ जे करे संदन निंड ख़राब थी वेंदी हुई। उन खां बचण जे लाइ झली हलाईंदड़ मज़दूर पंहिंजे पेरनि में रसी ॿधी हलाइणु शुरू कयो। हैरत जी ॻाल्हि इहा आहे त उन करण सां अगरि उन्हनि खे निंड जो को झूठो अची बि वेंदो हुयुनि त बि झली बंदि न थींदी हुई, हुननि जा पेर हलंदा रहंदा हुआ। इहो हिकु क़िस्म जो तवाज़ुन रखण वारो अमल हो, जंहिंमें झलीअ जे दबाव सां पेर मथे थी वेंदा हुआ, पर पोइ पंहिंजे वज़न जे करे पेर हेठि अची वेंदा हुआ। पखे वारनि खे जाॻाइण जो हिकु तरीक़ो इहो बि हो त झलीअ खे छिकींदड़ जिते वेहंदा हुआ उन्हनि जे चौधारी ज़मीन ते खंड छटे छॾींदा हुआ, जंहिं ते किवलियूं अची गॾु थींदियूं हुयूं, ऐं जॾहिं हुननि खे निंड ईंदी हुई त किवलियूं खेनि चक पाईंदियूं हुयूं ऐं हू जागी पवंदा हुआ। अहिड़ा पखा न रुगो अंग्रेज़नि इस्तेमालु कया हुआ, पर लॻभॻि 80 वारे ॾहाके ताईं केतिरनि ई शहरनि ऐं ॻोठनि में पिणु इस्तेमालु थींदा हुआ, जिन खे झली सॾियो वेंदो हो ऐं उन खे तमामु आसानीअ सां हलाईंदा हुआ। इहे झलियूं आम तौर ते मुस्ततील हूंदी हुयूं। बांस या कंहिं काठीअ खे रसियुनि वसीले छत में टंगे उन ते ॻरो कपिड़ो लड़काए ऐं उन खे पुलीअ जी मदद सां रसीअ सां छिके हलाइबो हो। तंहिं बाद अहिड़े ई हिकु क़िस्म जो ॿियो पखो ईजादु थियो, जंहिंखे वरी गॾह हलाईंदो हो। उत्तर सिंध में सख़्तु गर्मीअ जी मुंद में माण्हू राति जो ॿाहिरि अङण ते सुम्हंदा आहिनि, तंहिं करे कुझु ज़िलनि जे बहिराड़ियुनि में हिकु ॿिए क़िस्म जी वॾी झली ठाहे इस्तेमालु कई वञे थी। झलीअ जो ॿियो क़िस्म गोल फिरण वारी झली आहे, जंहिं में काठीअ सां गॾह खे ॿधी उन खे फेरायो वञे थो। मथां जोड़ियल काठियुनि मथां रिलियूं टंगियल हूंदियूं आहिनि, जेकी फिरण सां हेठां सुतल या वेठलनि खे हवा लॻंदी हुई। उन खां अलावा हथ वारो पखो बि इस्तेमालु कयो वेंदो हो। आख़िर बिजलीअ जा पखा ईजादु थिया, तॾहिं वञी इंसाननि ऐं गॾहनि जी जिंद छुटी।